तरबियत नबी से पान कई हुसैन कंजूस हुसैन सखी हुसैन तारीख जे किताब में लिखला एकड़े दफे मदीने शरीफ जे शहर में इमाम आली मक़ाम जे दरवाजे ते ठक ठक थिया एकड़ो फकीर सदा हणंदड़ हुसैन जे दर ते आयो ओ हुसैन अज तुझे दर ते आयो आया तुझो नानू बि सखिया तुझो बाबू बि सखिया तुझी जीजल मां बि सखिया तू बि सखी कर जो तुझो भा इमाम हसन बि सखिया मारा नमाज प्या पढ़ नफली इबादत घणी कंदा कल गदवातुल मिया हजरत हुसैन डेली 1000 रकात नफल पढ़ो खुदा के राजी बनाई दो आज मुसलमान 5 वक्त नमाज कोन था पढ़ नफल तपरे जी गाल सदाई हुसैन कराए तुम जी हुसैन सा मोहब्बत हुसैन सा प्यारा हुसैन सा उल्फत हुसैन सा नीहा हकीकी हुसैनी ओहे तव जंजा हथ भंगनी न शराब में न किन्ननी न चरस में न डंडे कुंडे में न हकीकी हुसैनी ओहे तव जंजा बई हथ अल्लाह जी कुरान ऐ मदीने जे मीर जे पाक फरमान मुबारक में आहिन या सुभान अल्लाह तानी मस्जिद में कोठी टुटे खबर तबे अता जो सजी सजी सिंध में शाहपुर वारन जो जलसो मशहूर है ढराई खड़ी करो तो मुके को मलोगे हथ मथे खड़ी चो सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह चो तो खबर पे बाकी मोहम्मद करीब जे बचड़े जाही दीवाना बैठा सुभान अल्लाह इमाम जे दरते अमरा आयो सुन हुसैन सखी हुसैन आही लजपाल हुसैन आही पाण पंहिंजे नौकर खे सरकियो तेरे अंदर वञे घणा पैसा प्यान अंदर वियो तो उन ज़ोर जा 200 दीनार दीनार सोन जो पैसो होंदो वो आम पैसो न केवल 200 दीनार हन पाण फरमाया 200 खणी अच 200 हिन खे दे चीसे ए रखया तुम अहल बैत जे खर्च ला तहां जे बच्चन ते यो खर्च थी को पाण फरमायो मुझे बच्चन जो सामन अल्लाह मां सखी हुसैन आया मुझे दर ते आयो बस ओडीस घर में भली रुपयो न बचे मुखे का परवाह ना है राजी करनो आ त खुदा राजी करनो आ त मदीने जो मीर इमाम आली मक़ाम यजीद जेड़े पलीत सा ठाह न कयो छो न कई त यजीद शराबी हो यजीद ज़ानी हो यजीद बेदीन हो यजीद रिच कुत्ते जी बच्चा कराई दो यजीद पंहिंजे भेनर मां न बड़ो इमाम आली मक़ाम फरमा तू यजीद पलीता मां हुसैन पाक आया तू बेनमाजी है मां नमाजी आया तू कुरान का परे मां कुरान जो हाफिज आया मां दीन जो मुहाफिज आया तो जी हथ ते मां हथ की रखंदुसि चई सही भला ता हथ न रखंदो तकलीफ ईंदे हाँ ते इम्तिहान इंदा करण रिवायतुल में या तो दुनियावी लालचों में मिलियो मां तो चंगो आया त अजो के दौर में मानू दिसो तो सैयदन जो खिदमत कंदा न बा सैयद वाला शाहपुर में हुजन मोरी में हुजन मानू के जोर बिजन दन बिजन चंदू बिजन सैयद अचे तो उठी भी हदासी अब सैयद पियो अचे इमाम हुसैन वटा तो सियासत हलिया इमाम त सैयदन जो अबू आ मानू सैयदन जी खिदमत हिन दौर में कन था उन दौर में इमाम जी खिदमत कान थे हाजा इमाम जी गुलामी जनवारा काफी मानू हा पर इमाम जो मुखे ता जी गुलामी न खपे मुखे यजीद जी गुलामी न खपे मां हुसैन बादशाह हुसैन है आजा मुईनुद्दीन चिश्ती पे चली शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन शाह हुसैन था बादशाह हुसैन शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन बना हस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद
सरदार नदाग दस्त दर दस्ते यजीद हक्का के बिना ला इलाहा हुसैन मां बेद कोन कंदो मां वोट कोन ॾींदो मां यजीद जे हथ ते हथ न रखंदो सिधो मदीने जे वीर जे मज़ार जी हाज़िरी अज वहावी था चवन नबी वट छाला था वञो नबी खां छा था घुरो वली ते छो था वञो नबी साईं नऊज़ बिल्लाह वहाबिन जे बकूल चवन था नबी त पंहिंजे मज़ार में बि हयात नाहे असीं उन्हनि खे था चऊं तूं 15वीं सदीअ जो मुल्लू आहीं तुंहिंजी इल्मी लेवल एतिरी कान्हे हज़रत हुसैन सरकार मदीना जो शागिर्द अली उल मुर्तज़ा जो शागिर्द अम्मा खातून जन्नत जो शागिर्द तहां शाहपुर वारा पाण ॿुधायो त 15वीं सदीअ जे मुल्ले खे वधीक ख़बर या हज़रत हुसैन खे वधीक ख़बर आहे हज़रत हुसैन सिधो पंहिंजे नाने मदीने जे मीर जे मज़ार ते आयो माना इमाम जो अक़ीदो आहे त नबी ज़िंदा तव्हां बि चओ असांजो नबी ज़िंदा आलम ना ही सॼी दुनिया ईअं जी ही जिस्म हाणे ही मुंहिंजो जिस्म आहे न ही मूं हथु मथे कयो वरी ही हथु मथे कयो वरी मूं हीअं ॾिठो वरी मूं हीअं ॾिठो वरी मूं हीअं ॾिठो हाणे मुंहिंजो जिस्म कमु छो पियो करे छो त मुंहिंजे जिस्म में रूह आहे मां मरी वेंदुसि मुंहिंजे जिस्म मां रूह निकिरी वेंदो मर्ज़ी आहे जनाज़े कंदड़नि जी सॼे फेराइनि खॿे फेराइनि अॻिते फेराइनि पोइते फेराइनि छो त रूह हलियो ये सॼी दुनिया ईअं जीअं जिस्म अहिड़े जिस्म जो रूह अथव मदीने जो शहंशाह मिठो सुभान अल्लाह सरकार आहिनि तॾहिं त शाहपुर आहे सरकार आहिनि तॾहिं त मोरो आहे आला हज़रत जे वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो तो कुछ न हो नबी न हुजे त काशी हुजे ही न अरे वो जो न थे तो कुछ न था अरे वो जो न हो तो कुछ न हो अरे क्योंकि जान है वो जहान की गर जान है तो जहान है इमाम आली मक़ाम पंहिंजे नाने जे मज़ार ते आया और नाना मोकल मिली नाने ज़ियारत कराई ऐं दुआ कई अल्लाहुम्मा आतिल हुसैन सब्रन व अजरा ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे हुसैन खे सब्र बि ॾिजां अजर बि ॾिजां इम्तिहान में पास बि कजां पंहिंजे नाने खां मोकल वठी सिधो पंहिंजी जीजल मां अम्मा खातून जन्नत जे मज़ार ते आयो आहे जेतो मुंहिंजी अम्मा हिन मदीने में तुंहिंजो खीर पीतुम हिन मदीने में तुंहिंजे झोलीअ ते पलियुम हिन मदीने में नाने जे कुल्हनि ते चढ़ी मदीने में सैर कया हिन मदीने में मां आका जा जलवा कंदो हुअमि हिन मदीने में बाबे अली शेर खुदा सां गॾु हलंदोसि और मुंहिंजी जीजल मां नथो चाहियां त मदीने जे शहर में यजीद फौज मोकिले जंग थे वेर थे रक्त वहे नाने जो शहर इजाजत दे त मां मक्के शरीफ में वञी करे अल्लाह खे बि राज़ी कयां उमरा कयां तवाफ कयां 27 रजब जी तारीख़ ते हज़रत इमाम आली मक़ाम मदीने खां निकिता इन 27 साॻीअ ते मदीने जा साईं मेराज ते विया इन साॻी 27 ते हज़रत हुसैन रूहानी मेराज ला वञी रहियो आहे सुभान अल्लाह मदीने खां रवाना थिया हज़रत मोहम्मद बिन हनफिया अली साईं जो फर्जंद पियो चवे ओ हुसैन बहराणनि में हलिया वञो तहांजी माण्हू बहराणनि में ग़ुलामी ॾींदा पाण फरमायूं मां बहराड़ी में न वेंदुमि सिधो मक्के करीम में आया हज ताईं उते हाकन रिवायत में हज ताईं ऐं हज में जेको ख़ुतबो हींअर ॾियनि था मौलवी इहो ख़ुतबो हुन दौर में इमाम साईं ॾिनो हज जे ख़ुतबे में हज़ारे माण्हू इमाम जे हथ ते हथ रखी चयोसीं असीं तुंहिंजा ग़ुलाम
असी तुझे नौकर असी तुझे बानी जाबार कूफे वारन जो सीधे अचू भला माता शाहपुर वारन के एक गाल तो बताया वो शाहपुर जावे ते मानू मोरे जावन बस गिरदाई जा मानू सभी तहां जेके विचवन था बाजार तवा असी अहल बेत जा हुबदार हूं ही अहल बेत जा हुबदार कोनी तई उनन के जोत बावा जेके अहल बेत के मक्के में खत लिखया व्या ओए खत लिखया के कूफे घुरायूं हाने मां हिते वेठो आया शाहपुर में मां एकड़े दोस्त के फोन कया पंजे महबूब के पंजे प्यारे के दबा शाहपुर ऐ शाहपुर अचे त मां लभासी ने या शाहपुर अचे त मां मिलाई ने त हिते शाहपुर में अचे चंदो मुखे त मुफ्ती साहब घुरायो मुफ्ती साहब जो साईं वडे जो मदरसो किथे आ मदरसो घुराइण वारो मां एड़े हिसाब से सबनी तारीख जे चाहे शीयर जा किताब हुजन चाहे सुनन जा उन सबनी लिखो आ त इमाम के घुरायो शीयर आई लिखूं त मिन शीयत अली इब्न अबी तालिब भला मां जे गाल न मन्यो ता उन के जो बाबा जे के इमाम के कूफे वारन खत लिखया ओए खत खणी अचो उन खतन में लिखयो पियो साई असी तो जे बाबे अली जा शिया आयो हजरत पिटाई साहब बजयो ओए चवन प्या कूफिल कागज लिखियो विजी विज अल्लाह असी ताबे तुझा तू असा जो शाह हाय कर दे आओ तख्त ताबे तुझे सुभान अल्लाह इमाम आली मक़ाम कूफे जे शहर में सहाबा इकराम सब लखे घुरायो सहाबी ही दिसो कल रिवायतुल में 12,000 खत हन कल रिवायतुल में वधीक हन एतरा खत कूफे वारन लिखया हन जो सजो उठन घोड़न जाजे के पल्लड़ हन खुरजी हन ओए फरजी वयो इमाम आली मक़ाम फरमाए पिया हाने हिन खतन में इनन मुखे खुदा जा वास्ता दिना हन नबी जा वास्ता दिना हन अल्लाह जे हबीब अल्लाह था जवर ओ हुसैन जे तू अज करबल कूफे में नहीं दे असी क़यामत जे हारे तुझे नाने नबी जे दरबार में दाहनी दासी और सहाबी दा जन हबीब जा बचड़ा आवा कूफे न वन्यो ए कूफे वाला सालिम इन आवा जे बिरादर सा वफा कान कई आवा जे पी सा वफा कान कई आवा कूफे ने न वन्यो सही फरमाया मां छा कया मां मजबूर आया इन खुदा जा वास्ता दिना नाने के ताने जी गाल की तर मां की वेही तो सगा जान वने त वणन दे मोखे प्यार जान सा कोने को मोखे प्यार मदीने जे सरदार सा है नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए तकबीर नाराए हैदरी नाराए पीर उलमाए अहले सुन्नत साईं मुफ्ती साहब मदीने में दुआ वठी आयो हो केरी तो उनकी जरूरत आना ना कर पल की वसाइण गम मुझो नाम पढ़ो अला शो पक्का थी गया हो गर्मी त न्याय निकाले का तो आप जदी गर्मी आए पर तो के हवा पी लगी अला कमो या गर्मी इंशाल्लाह लगी भी मैं माजूर घणो पियो ना तो मुके गर्मी में घणी लगंदी दुआ उन जी जरूरत आना ना कर बल के वसाइण गम मुझो सिर नेज़े ते धड़ करबल में कुरान बुधा इण कम मुझो तू नजर कचा लजपाल नबी जेको हूंदो मोले हुक्म रबी सो पूरो कंदासी इंशाअल्लाह आ यार रिझाइण कम मुझो इजाजत वठी आयो दुआ जी हाने साहबन के बिचो से इमाम तो साहब चुकला से ता तकड़ रखयो दही पंजी सोट इमाम मुस्लिम के मोकलियो इमाम सही मुस्लिम आया आई सोट जेकर ही इमाम मुस्लिम सोट के न मोकले हा के सहाबी के मोकले हा त अज जामन चवना वठो इमामन के शहीद साहबन करायो
पर इमाम मुस्लिम तो संदस सोटरा, इमाम मुस्लिम तो संदस माइट्रा, इमाम मुस्लिम तो संदस चाचे जो फर्जंदाई हजरत अली जो औलाद हजरत अली जे भाजी औलादा सोटन में तो जे मुझे महबूब जा दीवानो इमाम मुस्लिम कूफे में आयो शहादत मानी संगन बिन बज्जल में शहादत मानी हजरत इमाम आली मकरूम के खत लिखी त इमाम अबा अचो बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह तर्जमानी करे पियो फरमाए तो करबला जे पिड़ में की मां खोड़ियाऊं जेड़ो यजीद नसाम जुंबी जोड़ियाऊं मोहन मोड़ियाऊं बसीता तरार जो करबला में इमाम आया हुर्र अग्या आयो साई कूफे इजाजत को लींदासी अवा के कूफे कोने वञणो फरमाए पिया हुर्र भला अस इते रहूं असा के कूफे वारन पान घुरायो वा चे तो बादशाह तहां जी मर्जी आ मां तहां के कुछ चवण वारो न आहियां अवी मर्जी जा मालिक आयो करबला जे मैदान में इमाम जी खीमा गाह लगिया अहल बेतन जी खीमा गाह साथन जी खीमा गाह वो जे महबूब मदीने जे मीर जे पाक बचन जी खीमा गाह करबला जे मैदान में आ हजरत बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो कूफी करबला में पानी न प्यारीन ओ दे अली शाह के शहजादा सारीन निकरो निहारील दमोट मोहम्मद कारणी सुभान अल्लाह सागरे खबर आलाई ने इमाम हुसैन जो पानी ट्रेडी बंदो पर हजरत उस्मान गनी जो पानी अरना दी बंदो अरना दी हजरत उस्मान जो पानी बंद करे छो पानी न पियो अरना दी के थोड़ा मानू जमान बाबा सहाबर की थी कुर्बानी ट्रेडी है असा मुझो था त डकड़ी वठी किन नीहन जी गाल के बुधी करे असा जा लिंग था रखन अरे मोहम्मद करीम जी सादी अमीरुल मुमिनीन उस्मान जो अरन नीहन ते पानी बंदा इते यार वेतन जो पानी बंदा पर रण ताहल बेसब्री ले सब्र सा या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाति इन्नल्लाह मअस्साबिरीन सब्र सामगा बैठो निमाज सामगा बैठो रडल ताहल बीबल पाकर जे जुबान ते कुरान नडल बचन जे जुबान ते कुरान दही मुहर्रम जो दी थियो क़यामत दे सुगरा जो मंजर लगो पियो वो जे महबूब करीम जे प्यारे बचड़े हजरत इमाम आली मकाम पंहिंजे साथन के फजर जी नमाज पढ़ाई फजर जी नमाज पढ़ी हुनन भी नमाज पढ़ी ये न तहु नमाजी कोला जाहिर में नमाजी जाहिर में रोजे वारा जाहिर में नेक जाहिर में दाढ़न वारा पर मालूम थियो त हिन दौर में सभई दाढ़न वारा सुठा कोने सभई रोजेदार सुठा कोने सभई जाहिर में दिसण में नेक अचण वारा सुठा कोने असल में जाहिर में तो सुठा पर उन जे दिल में मदीने जे वीर जी मोहब्बत कोल हुई इश्क कोल हो प्यार कोल हो नारी हुजे नबी जो इश्क न हुजे मालूम थियो त ईमान उनखे मिलंदो जल जा हथ मदीने जे मीर जे दामन में सहाबा जे दामन में ऐ मिठे मोहम्मद जे प्यारन बच्चन जे दामन में हुंदा आहिनि सुभान अल्लाह फजर जी नमाज पढ़ियो हजरत इमाम आली मकाम पंहिंजी सवारीअ ते चढ़ी सिधो यज़ीदन रे ओ यज़ीदियो तव्हां असांखे पाण ख़त लिखिया कुरान करीम जी फिर आयत पढ़ियो तकरीर कयो आयत पढ़ियो केड़ी इन्न वली अल्लाहु अल्लज़ी नज़्ज़ल किताब व हुवा यतवल्ला सालिहीन
वब में तकरीर है अमीर बिन साद पियो चवी सही तकरीर जी जरूरत कोनी बस आखिरी गाल यजीद के मन यजीद जे हथ दे हथ रख नत तो सा जंग कंदासी हजरत हुर पियो जे अमीर शर्म कर निहार त सही तुझे सामू केर बीठो आ तुझे सामू मुस्तफा जे कुलन जो सवार हुसैन अमर तुझे तू इन जी पार्टी जो ही छा के तो हा मां इन हुसैन जी पार्टी जो आया कदम ते रखे तुझे ओ महबूब जा बचड़ा माफी मिले हेतरा दी अता जे अगे बीठो आया अरे माफी तो पर इजाजत दी तुझे इजाजत सामा मैदान करबला मलहाई दिखाया सुभान हजरत हुर आयो पिटाई साहब जो मुकाम पूछो चाहो तो सुभान अल्लाह तो बुधाया वरत वाला वो गर्मी आ रहा था फरमाया तू हुर हली आयो मांझी मर्दन से आया आशिक आग जो जिया पतंग परवान शल राजी थे रसूल रब जो नबी तो नानू सही सिर सामानू बाग घोट मथहू गोरियो आए हुसैन बिन अली तेरा जमाना याद है यार ये जुड़िया ये जमानू याद आता रहे तो याद क्यों बेवे आए हुसैन इब्ने अली तेरा जमाना याद है छोड़ कर तैबा तेरा करबल को जाना याद है जाओ तो बनाया हाथ में देखनी जाओ आए हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है छोड़ कर तैबा तेरा करबल में जाना याद है हज़रत असगर का वो तीर खाना गोद में और हजरत अब्बास का हजरत अब्बास का बाजू कटाना याद है असा वधी केड़ा अलबेत जुम्बा असी अलबेत जी तालीमात ते हलन वाला हुर पियो जे सोना इजाजत है सही फरमान बिस्मिल्लाह शहादत जी नेमत भली हासिल कर मैदान ते आयो शहादत माई वहब बिन अब्दुल्ला कल्बी 17 डी शादी के जातस 17 डी अज असा जे इलाके में शादियों चल महीनन जा महीना घोट घरान निकरन हजरत वहब बिन अब्दुल्ला के मां हली आई ओ वहब जी तो खा मां एकड़ी ख्वाहिश थी कया मनी बे हाजिर मां तो जो गुलाम वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा वख़फ़िद लहुमा जनाह الذل من الرحمة وقل رب ارحمهما كما ربياني صغيرا मां आई मुझी मां तुझो गुलाम मां तुझो बन मां तुझी खिदमत कया मां भई चवे बाबा बी का खिदमत अज मुस्तफा जी बजड़े हुसैन ते तकलीफा हाई मैदान करबला में पंजे जान जो नजर हली दे
शेखो मामला तो ही गाल तो सही या नौजवान मुझी साल और नौजवान साल का मोकलत वठी अचा मता नाराज न थी पवे मता नाराज न थे 17 ॾींहं शादीअ खे ॼण हाणे मां कीअं अमा तुंहिंजो हुकुम तो मुंहिंजे अखियुनि ते आहे भला वञ पंहिंजे घरवारीअ खां मोकल वठी आ घरवारी बि घरवारी आहे नेक घरवारी फरमान बरदार घरवारी हज़रत हुसैन जी दीवानी घरवारी इमाम आली मकाम जी नाले खे खणी वाह आयो ओ मुंहिंजी घरवारी अॼु मूंखे अम्मा हिकिड़ो अंकल कयो वा इजाज़त हुजे त ॿुधायां जेदी भली ॿुधा कहिड़ो अंकल आहे जे तो अंकल लिखो वा त मैदाने करबला में वञा थो अॼु हुसैन जे नाले तां पंहिंजे जान जो नज़रानो ॾियण वा माई औरत खे पियो चवे 17 ॾींहं शादीअ खे ॼण इजाज़त ॾी थी रोई थी चवे तूं पो वञ पहिरियों मूंखे मोकल ॾे त मां मैदाने करबला में हुसैन जे नाले तां जान कुर्बान कयां सुभान वो असी द इन्हनि जो शान गाईंदासीं घरवारी पंहिंजी मां पंहिंजी ज़ाल वठी आयो सोणे हुसैन साईं वटि क़िबला हाणे इजाज़त फरमायो बादशाही छा 17 ॾींहं शादी खे थियनि तूं छो थो इएं कई चयो हुसैन मां सोणे नबी जे साम्हूं सुरख़रू थियां सुभान करबला जो वाक़ियो तमाम तकलीफ़ दे वाक़ियो आहे पर असी इन जे करे कॾहिं कॾहिं सॼी वजूद बयान न कंदा आहियूं छो त इन में लफ़्ज़ अहिड़ा निकिरनि था ऐं तारीख़ जे किताबनि में असीं सोचूं था किथे गुस्ताखी न थी पवे किथे बेअदबी न थी पवे किथे इमाम नाराज़ न थिया बाक़ी जे करे हक़ीक़ी लफ़्ज़नि खे सही रिवायतुनि सां बयान कजे न त दर्दी वाक़ियो आहे भटाई साहब रहमतुल्लाह अलैहि चयो कज़ियो करबला जो ॾिसो रोई नाज़ के रिंद परूड़िन राज कज़ी करबला जो है खुदा जे हबीब जे प्यारे ॾोहिटे जो इम्तिहान कई इमाम मैदान करबला में शहीद थिया हज़रत इमाम अली अकबर सागी सूरत मदीने जे साईं जहिड़ी अदा तव्हां सच्ची ॿुधायो नबी साईं जा उम्मती आहियो न हथ मथे खणी ॿुधायो अदा नबी साईं जो हुस्न जमाल सुहिणो हूंदो न हुजूर जी झलक छा हूंदी जन दिलवाई दीदार कया त खे ख़बर त सरकार जा पाक दीदार केड़े मज़े वारा दुआ कयो असां तव्हां ते महिरबानी थी पर अॼु शाहपुर मां मूंसां गॾिजी पोइ हीअ चइजो झोली मुंहिंजी आहे खाली झोली भर या रसूल अल्लाह नहीं ताकत में माली से गोबर या हबीब अल्लाह हिकड़ो हिकड़ो पढ़े त अॼु महफ़िल में अचण सजायो थिएव नहीं ताकत में माली से गोबर या हबीब अल्लाह असी तुझा बचा तुझा अमर तुझी अबो तुझो ईशा परवारा था चवन नगी नगेदार तू आई अतमदे करम कर या रसूल अल्लाह मेहरबानी इमाम अली अकबर जी सॼी सूरत हबीब जहिड़ी हले त ईअं लॻे ॼण मदीने जो मीर पियो हले एतिरो हुस्न में उहे झलकूं ॼण बाबो पियो चवे ओ अली अकबर तूं मैदान में न वञ तुझे सूरत की ॾिसी मदीने जा माण्हू सरकार जो सिपूं लाहींदा आहिनि तोखे ॾिसी करे हबीब जूं यादूं पूरियूं थींदियूं आहिनि तूं मैदान में न जेको न बाबा इजाज़त ॾे त मैदान करबला में अचो हज़रत इमाम आली मक़ाम जो शहज़ादो मैदान करबला में आयो ईअं पियो यज़ीदन खे कटे जे कछु उन लॻी आहे मुंहिंजा हबीब जा बचड़ा जे पाणी मिले त मैदान
करबला के यजीद के ढेर करे छया साईं फरमाइन था ओ अली अकबर पानी तक कोने पर मुजी सुभान मुबारक है ये मुझो बात जे को बात मदीने जे मीर जे पाक बात में पियो मुस्तफा जी जुबान चूसी मुखे उन कान थी लगे तो अजो हुसैन जी जुबान चूस तो के मुझे बरकत सा उन कान लगदी वाह पान पंजी जुबान मुबारक कडी पंजे बचड़ी के चूस लाई मैदान में आयो शहीद थियो इमाम आली मकाम कन कन तारीख जी किताब में पान आया करबला जी मैदान में कन कन लिखो सही रिवायत आया सनद मुंह न पढ़िया पर लिखो थन जरा मैदान करबला में पर आया तो सनद दाढ़ी मुबारक घणी कारी हुई पर इस वाकया जो लिखो नौजवान फर्जंद जो यो तो दाढ़ी मुबारक अच्छी थी सफेद पंची में दाढ़ी ये सब तकलीफों इमाम एनर्जी क्रेडिट जो इमाम के कुरान सा प्यार तुम कुरान सा प्यार रख तुम कुरान सा नींव रख असा के इमाम जवान साईं असा जे सही रिस्क में बरकत काने बस पैसो अचे तो बचे कोन तो असा के को तरीको दसो मां जवान तरीको मां छा दसी तो जे घर में कुरान पिवाल के पढ़ी कोन सालन जा साल गुजरी वजन हाफिज साहब तो के मस्जिद में पढ़ायो कुरान पको कराई वरी तो कुरान जो मोन ॾिठो अज भी जे करे तू चाही तो जे घर में बरकत अचे अल्लाह जे कुरान सा नीर ला कुरान पढ़ण तुझो कम तुझे घर में बरकत विझण अल्लाह जी कुरान जो कमाई कुरान हुसैन आली मकाम मैदान करबला में अजर प्या हजरत इमाम अली अस्गर अल बिदाया व निहाया अल्लामा इब्न कसीर दिमश्की जेके बहाबीब मनीदार उलमा जी तारीख में भी लिखियो हजरत इमाम अली अस्गर जी शरण महीनन जी उमरा जी जलमा थी चवे हुसैन इन मुझे बदले के खड़ी मैदान करबला में इमाम आली मकाम पाजी प्यारे शहजादे के खड़ी आया जालिम जो तीर हया हजरत इमाम अली असगर शहीद था इमाम आली मकाम पाजे अहल बैत का मोकलाई रुपया असा जाके की खतीब एक रिवायत बयान कंदन साहिब ने भी कई सैनाली में ठोक कंदो त इमाम आली मकाम जरा मोकलाए पियो त हजरत बीबी शहरबानू पई चवे त हुसैन हाणे वनी थो मां हिकड़ी गाल ता के बुधाइण थी चाहिया पाण फरमान बिस्मिल्लाह कर इमाम रात न करबला जी मैदान में मुहकड़ी पर्देदार औरत ॾिठी ओ औरत मुखा पे पूछे ओ शहरबानू फरे वो थई फरियो बाजो फरियो छोती घुरियो असी त मुसाफिर आयो त हु चवे पी त मुखे कंदी सुञाणी बाजो ना कंदी सुञाणी मुखे जी त मां हुसैन जी जीजल अम्मा खातून जन्नत फरियो हुजे त फरियो दे त मां पंहिंजी बचड़ी जी शहादत वारी जा के साफ शहादत वारी जा के साफ कया अल्लाह इमाम आली मकाम मैदान करबला में आया शहादत मणियो तारीख जे किताब लिखियो इमाम उन दी जमात सा नमाज पढ़ने की कोशिश फरमाई पर यजीद पढ़न न दिनी सब साथन अहल बैत जो जिंदा इमाम जो नमाज पढ़ायो पर यजीद पढ़न न दी आई एतरे कदर जो जिंदा इमाम के जुता जी नमाज कबूल कान थींदी एकड़ो अहल बैत जो हवदार बीठो उन जो बड़ा शर्म कोन थो अचे हिन मुस्तफा जी बच्चन जी नमाज कबूल न थे बाकी तहां जी थी एतरे कदर जुल्म कयो जो नमाज पढ़ण खां मुस्तफा जी बच्चन के मना के पर हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे आवाम पढ़ायो ताज मज़ो अची वञे हुसैन
मुसाफिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आली मकाम आहे। वाह वाह मुझा दिल वर हुसैन तुझी कुर्बानी पान शिमर के ब्या चवन शिमर अज परे थी त मरब जो सजदो करे वठा ओ हुसैन हिते मस्जिद तकाने हिते इबादत गाह तकाने हिते जा नमाज तकाने और फरमाता मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साये में अरे नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साये में। मस्जिद में शाह परवारा पढ़न मस्जिद में मोरे वारा पढ़न मस्जिद में नवाब शाह वारा पढ़न पर जे मस्जिद में गोली जो खदशो हुजे मस्जिद ने केर कोन ईंदो पर वाह मुंहिंजा हुसैन मथा तलवारूं पयूं आहिनि मथा नेज़ा पिया आहिनि मथा फाला पिया आहिनि मथा तीर पिया आहिनि बच्चा कुठा पिया आहिनि ओ शाह परवारो जेके निमाज़ में सुस्ती था कयो तव्हां पाण सबक वठो हुसैन जा बचड़ा हलिया विया हुसैन जा भाइटिया हलिया विया हुसैन जा भाइर हलिया विया हुसैन जा माइट हलिया विया हुसैन जूं परदेदार नियाणियूं करबला जे मैदान में मुसाफिर बीठियूं आहिनि पर हुसैन खे न नियाणियुनि जो फिक्र आहे न बच्चनि जो फिक्र आहे न भाइटनि जो फिक्र आहे न माइटनि जो फिक्र आहे न अज़ीज़नि जो फिक्र आहे न रिश्तेदारनि जो फिक्र आहे को बि फिक्र न आहे फिक्र हिकु आहे त राज़ी थिए त ख़ुदा थे राज़ी थिए त मुस्तफ़ा थे दुनिया में हुसैन जो नालो ज़िंदा ऐं बाक़ी आहे क़यामत ताईं हुसैन जो नालो ज़िंदा ऐं बाक़ी आहे। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हयात आहे आयो तो सब गजली पर हाणे पकाई छड़ियो हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन जिंदा इमाम आहे। अज जी सुभान अल्लाह वॾी चओ त पोइ मिसरा बि पूरी ॿुधाए छॾियांव। सुभान अल्लाह माशाअल्लाह मूंखे लॻे थो जो मां थकिजी पयुसि न कोन सम्झंदो। हयात आहे हुसैन मुंहिंजो हुसैन ज़िंदा इमाम आहे ख़ुदा जे नाले शहीद थियो मां ख़ुदा जे नाले शहीद थियो मां इन्ही लाइ पिट को हराम आहे। सुभान अल्लाह असांखे चवंदासीं इंतज़ामिया वारा साईं मौली साहब भला 10 ॾींहं हुननि चाहनि 10 ॾींहं खणी तई सब्र कयो 10 ॾींहंनि में छा थो थिएव मां जो हाणे हेॾे असांजे मूंखे ख़ैरपुर ॾे ॿुधायूं त बाबा 10 ॾींहंनि में जेको साहबनि खे कारियूं था ॾियनि पूरे साल में एतिरियूं साहबनि खे कारियूं कोठियूं मिलनि जेके इन्हनि 10 ॾींहंनि में मिलनि थियूं। मां चवां थो ओ इंतज़ामिया वारो जे असांखे था चओ त 10 ॾींहं सब्र कयो इहे हुननि जे ज़ुबानुनि ते बि लगाम ॾियो। असीं त अहल बैत जा हबदार ई नौकर आहियूं पर असीं अबू बकर जा बि हबदार आहियूं उमर जा बि हबदार आहियूं उस्मान जा बि हबदार आहियूं अली शेर ख़ुदा जा बि असीं हबदार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह या 10 ॾींहंनि जी पाबंदी बस असांजे अलावा या 10 ॾींहंनि जी शर्त बस असांजे अलावा हर कंहिंखे मना कई वञे बाबा इमाम जो शान खणी ॻायो अली मैदान ते निकिरो पर साहबनि खे कारियूं न ॾियो साहबनि ते तबर्रा न कयो साहबनि ते लानतूं न कयो। असीं जेसीं ताईं चान में चान आहे हीअ त हिकिड़ी चान आहे पर शाह परवारो किरोड़े जानू हुजनि त किरोड़ जानू मुहम्मद जे साहबनि जे नाले तां असीं क़ुर्बान करे ॾेखारियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हुसैन हसदी या पर मुस्लिम हुसैन सोनो न तो सुनिया तो अरे लगी वुजू गई नमाज धोती तो नाम जड़ी मिलैया जा तो सफर वालो नबी चुमियो दई जुमे सहर हर नबी चुमियो दई
जेतरो मां जो इस्तो कया जेतरो कयो तो दुआ के मदीने नबी चुमियो दे चुमे सहर हर इमाम यारा को अमाम आहे हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम खुदा जी नाले शहीद चोमा इनियला पिट को सट को कुट को हराम आहे हयात आहे हुसैन मुझो हुसैन जिंदा इमाम आहे आली मकाम जी पाक सर के कयो अहल बेतन जी सर के कयो अगते ब्याजन रस्ते में कूफे का बारा खोली के शिमर जो ओ खोली दी इमाम जो सुरखणी में रात जो टाइम मता केर अचे न हमलो न करे असा सा विढ़े न रात जो टाइम ओ खोली सर के खणी घर आयो आ माई पे चवे छाम दो थई जे तो अज तो जे ला कीमती तोहफो आंगो था माई सोचे पे सोना दो नहीं चांदियां दी नहीं माला दो नहीं मिल्कतां दी नहीं जमीन जा कागज आंदा हुंदे माई के तो चवे जमीन नाए कागज नाए जागीर नाए सोन नाए काश को न खड़ी आयो हा हुसैन जो सर खड़ी आयो आया माई पे चवे ओ बेशरम शर्म न तो अजे याम बचड़ो कोने ई त मुस्तफा जे कुल जो सारा रात जो टाइम और इमाम आली मकाम जे पाक से रखे तनूर में अंदर रखे मथा ढक दई छड़ी माई आधी रात जो तहज्जुद जी नमाज दे उठे दिसे त सुभान अल्लाह तहज्जुद जी नमाज वक्त उन तनूर खा बची आसमान ताई नूर जो लाटू लगियो पयो हर तकड़ी भगिया सदो इमाम आली मकाम जे सर ते अचे माफियो थी वठे ओ हुसैन मुखे माफ कर ही मुर्स मुखे न खपे मुखे खपे त हुसैन खपे मुखे खपे त खातून जन्नत मां खपे सुभान अल्लाह वाह 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 एलू औरत हुई एलू औरत हुई जे के चरण जो हुसैन खपे इमाम आली मकाम जो सृजन अगते खणी कई मंजिलूं आहिनि रस्ते में आयो पर उन मंजिलुन के बारे में काफी तारीख वारन इतनी वजाहत कल की रस्ते में कन कन तारीख वारन लिखो त इमाम आली मकाम जे सिर के खणी हिकड़ी गिरजा घर जी बाहर रखियो उन ईसाइन जे गिरजा ते अरबी में लिखियो पियो अतरजू उम्मतुन कतलत हुसैनन शफाअत जद्दिही यौमल हिसाबी ओहा उम्मत नाने जी शफात जी की थी उम्मीद रखे जे उन जे डोटरे हुसैन की शहीद के रात जो टेमा उन गिरजा घर जो ईसाई जो बाहर निकरे जैसे इमाम पाक जो सिर जो कल कल रिवायत में जने सिर इमाम जो नेज़े ते हो तो सजी सूरत नबी से जेड़ी बची आई इहो बत रिवायत में इमाम पाक जी दाढ़ी मुबारक वडी हुई छो तो तारीख बार लिखो तो हवा पे लगी न हवा ते दाढ़ी मुबारक लुटी पे कुरान पे पढ़े तो दाढ़ी मुबारक दाढ़ी ओहा लुटी जे का वडी होंदी इमाम आली मकाम जे दाढ़ी जे मुतालिक हजरत पिटाई साहब जो जवे दाढ़ी रत रत्यास दंत मोतिया गुदिया चोदी हमारे चंद जे पिड़ में पेशान्यास अल्लाह नूर समावात वल अर्द जलबो जमीन्यास कखरा करबला जा मगर थे मेरास फटनता रतफड़ा अली थे उगियास ओ मेरे माफ कयास खालिक बदले खून जे इमाम जी सिर ते नजर बिस ते बियोगी के जो सिरा जो मुस्तफा जी बच्चे हजरत हुसैन जो तहां जो नबिया जिहासा जो नबिया शर्म न सोजेब जी नबी जे डोटे जी आ हालत कई थवे मुखे जो सिर ए बजड़ा के जान ए नेड़ियों के जो ए मदीने जे मीर जी
शहजादी हजरत खातून जन्नत जो न्याणियूं चे तो मुखे जो मां इन्हनि न्याणियुनि खे अंदर वठी थो वञा अंदर वठी आयो आहे पंहिंजे वठण खां पहिरियां पैसा वरितोसि अंदर वठी आयो इमाम आली मक़ाम जे पाक सिर जे मथां जे चादर खणी रत मुबारक खे उगे थो रात जो टाइम उथियो निहारे त इमाम पाक जे सिर मुबारक खां नूर ज़ुबान ते कुरान जी लोली दिल में चईं जे जो ॾोटरो एतिरी ताक़त वारो आहे त उन जे नानी मुस्तफ़ा जो छा शान हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल कलम पई मुसलमान थियो आई मां हिकड़ी मंजर कशी कंदो आहियां खतीब जो कम मंजर कशी करण मां मंजर कशी करे हाजी गुलाम नबी जो शेर पढ़ंदो हाजी साहब पियो चवे तो ही पियो चवे पियो ॾियो मुबारक मिड़ई मूं गुलहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया अवा शाहपुर वारा जेके इमाम हुसैन जे मिलण ते ख़ुश आयो से पढ़ो ॿिया भली न पढ़ो जो मुबारक मिड़ई मूं गुलहगार खे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो पर प्यार ईसाई पियो चवे जेको मुसलमान थियो चे पियो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया असी जो ज़बान आला वाला ख़ैर नाहे छा छो तोखे जे तो दिल रुबाते सुमुझे अली आइयो भाग मुंहिंजा भला जा भली आइयो अरे मुझे दिल मुझे दीदुल के दीदार जो पार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया ताजे शाहपुर में भरायो जो मुसलमान थियो हींअर अचे तई हार विझंदुसि ॻाल्हायो जे घर में हुसैन वञे तई हार विझंदुसि न चवंदुसि हले हाणे हार विझूं तोखे बा मुबारक थी इमाम पाक जे सदके तूं मुसलमान थी हार तोखे विझूं जेको न हारे हारन जी हसरत न दरकार हार छा जाम जो साईं खुद हार अरे हार पाया जी में या दिल दे रखा पर मुखे हुसैन जेड़ो हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया सभी जो लब्बैक या हुसैन जाओ लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन 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 हलंदे राजन के कलमा पढ़ाई हबीब जो मजलो अजे पियो रस्ते में माण्हू ज़ियारतुल्लाह बीठा औरतुनि जे अखियुनि में ज़ारो कतार पढ़िया रोअण पियो मुस्तफ़ा जी बचड़े जे नाले पियो चवण इहो अथव हुसैन इहो अथव हुसैन जॾहिं दिमश्क में इमाम आली मकाम जे सिर खे खणी आया राजन जा राज मथे चढ़ी बीठा अखियुनि में लुड़क लगा पिया हज़रत इमाम आली मकाम जो सिर हिकिड़े क़ुरान जे करीम जे कारी जे घर जे फरमान वियो ओ क़ुरान जो कारी अल्लाह जो क़ुरान पियो पढ़े अम हसिबत अन अस्हाबल कहफ़ वरक़ीम कानू मिन आयातिना अजबा असहाबे कहफ़ जो वाक़ियो खुदा जो अजीब वाक़ियो जरे उन जी कुरान जी आयत के हुसैन बुधो सिर नेज़े ते शाहपुर वारो धर करबला में और इमाम जे पाक चंपन में चुरपराई बाबर में प्याकारी सच्ची गाल थो करी वाके असहाबे कहफ़ वारन जो बशान पर हुसैन जो वाक़ियो असहाबे कहफ़ वारन का अन्या वधीक अजीब ऐं गरीब आहे उमा वरी आपन सुना मनकबत ऐ हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है सच्ची बुधाए जो इमाम जो जिक्र बुधी खुशी थे वधी है सच्ची बुधाए जी आए हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है छोड़ कर
तैबा तेरा करबल को जाना याद है। इमाम ये चलो यार 56 साल थी दाने ने जलसे के 56 साल थी दान ए शाहपुर वाला मुखे विसार को था अजे सी जो था हजरत असगर का वो तीर खाना गोद में और हजरत अब्बास का बाजो कटाना पढ़ो 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 बाजू कटाना याद है। हजरत अब्बास का बाजू कटाना याद है। इमाम जो काफिलो आई इन ही काफिले में कूफे वारन वड़ रहे बीबी साहबा ज़ैनब साइन आई न कूफे वारा रड़ियो पिया कर रोन पिया बीबी ज़ैनब साइन पर्देदार न्याणी उठी बीठी से भी शर्म कौन तो अचे भाई शर्म न तो अचे पहले खत लिखे वे पहले आई अरबी खुतबो अज मुंह पड़ियो पे खुदा जो कसम दुख एतरो फसीह बलीगा मां समझा तो देने अरबी खुतबे जी तर्जमे ला ते 4 लुगत जा किताब लाए वे जे त पो हल थी पर मुस्तफा जी शहजादी जण मोती पई कढी हाय जण मरचान पई कढी ओ कूफे वारो शर्म कोन थो अचे वे त असा के पाण घुरायो हाने रो था हाने रड़ियो था कयो फरमायो हाने भली रो अज न क़यामत ते रोंदो हाने शाहपुर में जा जो रो असी दबूंगा ए आ भला बीबी ज़ैनब जी दुआ लगी हुंदी या कान लगी होती सच्ची बतायो लगी हुंदी नबी सही जी शहजादी है दुआ लगे से या कान लगी गालायो बागालायो तहा मुंह जो सही तू नेक ही आलम सगोरे जो पुट ही आलमाई असा जे ला दुआ कर तहा चुंदे सुठो मानुआ भलो मानुआ दुआ करायो मु जेरे गुनाहगार में त तई सुठो गुमान रखो ऐ जेका मुस्तफा जे खातून जन्नत जे जिस्म जो टुकड़ो हजरत बीबी ज़ैनब ओ हाथ जवीन पे रड़ियो कयो रो भली रो भली रो भली रो अज तन क़यामत ताई रोंदा रहंदो हाने शाहपुर वारा बुधायो दया पिट के लगल असा के दया पिट लगल ही काने का ए पिटल ए थव असी पिटल कोन हूं असा के मोहम्मद अजीब दुआ है त इमाम हुसैन अजीब दुआ है बीबी ज़ैनब हुसैन जी बसा के दुआ है। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत साईं मुफ्ती साहब ये रोल जो दो असा के न की असा के न चाहिए हुन के खबर आ त हिकड़ा पिटण वारा हिकड़ा कुरान पढ़ण वारा हिकड़ा चवन या हुसैन इब्ने अली तो दे सलाम शेरे हक शेरे जली तो दे सलाम अर्ज़ हिन इदरीस जो मिठड़ा मनी आहिते है कर अली तो दे सलाम है यजीद को खत्म ऐं यजीद जी हुकूमत सिर्फ 3 साल हुई घणा 3 साल अज भला ता हिते मानो असां शाहपुर मां जरूर ईरान इराक विया हूंदा के तव्हां खे ॿुधायो त असां यजीद जी क़ब्र ॾिसी आया आहियूं ॻाल्हायो आहे यजीद जी क़ब्र जो नाम निशान ख़त्म हुसैन जी ज़िक्र अञा जारी सुभान अल्लाह एकड़ो शेर मुखे ॾाढो वणंदो आहे मुंहिंजी दिलि थी जे तव्हां शाहपुर वारा मुंहिंजा पंहिंजा आहियो मां तव्हांखे ॿुधायां सुभान अल्लाह अदा जी मोकल ॾियो त ॿुधायां न त पोइ भला दुआ करो सुभान अल्लाह ही उन्हनि जे लाइ जेके इमाम हुसैन जा दुश्मन इमाम हुसैन जो नालो ॿुधन त सड़न इमाम जो नालो ॿुधन त किनू कन उन्हनि लाइ छा ये तेरे दिल में कैसी गिरह पड़ी तुझे उससे इतना हसद है क्यों कैसा जो नबी के आँख का नूर है जो अली के दिल का करार है नबी के आँख
का नूर है, अरे जो अली के दिल